ईरान इसराइल जे शहर दिमोना ऐं इराद में कहर बर्पा करे छॾियो आहे। मीज़ाइल हमलनि में 6 यहूदी मारिजी विया। 180 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त इसराइल जे नंढे इलाइक़े इराद में ख़ौफ़नाक मीज़ाइल हमलनि सबबि 88 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे 10 ॼणनि जी हालत ॻंढ जोगी आहे। इल्मी ताक़तन वारे शहर इराद में ख़ौफ़नाक मीज़ाइल हमलनि जे नतीजे में 6 ॼणा मौत जो ख़ाज बणिजी विया, जॾहिं त 100 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। तल अवीब ते बि मीज़ाइलनि जी बरसात बाद इस्पतालुनि में हंगामी हालतूं लागू कयूं वयूं आहिनि। रात में हमले वक़्तु शहरनि लाइ हिफ़ाज़ती अलर्ट जारी करण जो मौक़ो बि न मिली सघियो। पाकिस्तान इनक़लाब तरफ़ां इसराइल में 200 खां वधीक माण्हू मारण जी दावा कंदे चयो आहे। इसराइल जे आसमाननि ते हाणे ईरानी मीज़ाइलनि जी हुकुमरानी आहे। इसराइल जे वालारल इलाइक़नि ते हाणे ईरान जे सपूतनि जो कब्ज़ो क़ाइमु थी चुको आहे। पाकिस्तान इनक़लाब जो चवणु आहे त ईरान वधीक जदीद निज़ाम सां दुश्मन ते कहर वसाइण लाइ जंग जे मैदान में दाख़िल थी चुको आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त ईरान इसराइल जे शहर दिमोना ऐं इराद में कहर बर्पा करे छॾियो आहे। मीज़ाइल हमलनि में 6 यहूदी मारिजी विया। 180 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। इसराइल जे नंढे इलाइक़े इराद में ख़ौफ़नाक मीज़ाइल हमलनि सबबि 88 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन मां 10 ॼणनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे।